जो हर दौर वीडियो जो हर दौर वीडियो जो हर दौर वीडियो जो हर दौर वीडियो जो बुलेदी दोस्तों, कंडरानी दोस्तों, समूह दोस्तों, बाबू बेमण साहब, सना साहब, ॿिया आयल दोस्तों, इनायत खोसो साहब, आरिफ जतियाल साहब, तुफैल जमाली साहब, अली नवाज शंबाणी साहब, इन इलाइक़े जा मोअज़्ज़िज़ साथियों, कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि फलाणो फिटीअ जे पासे आहे। आउं शुरू खां फिटीअ जे पासे रहियो आहियां। जेका मुश्किल तकलीफ़ वारो थधे जो रिस्क वारो कमु आहे सो उहो मूंखे करिणो आहे। माना नंढे हूंदे घर जा सभु रेडिया टपड़ मूं सभु तबाह करे छॾिया। उनखे खणी वरी ठाहिण जी कोशिशि, टोड़े वरी ठाहिण जी कोशिशि कंदो हुउसि। रेडियो खणी खोले वरी पेचकस चौथे पंजे दिलि अम्मा मोटे या नाना या मामा या बाबा मोटे रेडियो चट खोलियो पियो आहे। सभु पुरज़ा खोलियो छॾिया, पोइ वरी ॻंढण अची कोन, पेचकस विसरियो वञे, IC कढी वञा, पोइ वरी नंढनि टेप रिकार्डरनि खे अची लॻोसि उन्हनि जी ॿेड़ी ॿोड़े करे ॾियमि। पोइ वरी मोटरसाइकिल मिली, वरी उन ते तजुर्बा ते कयमि। जेॾां वेंदो आहियां उते घणो करे आउं नाक़ाबिले क़बूल हूंदो आहियां। कराची वञिबो आहे, जे हैदराबाद वेठो आहियां त मूंखे सभु सलाह ॾींदा आहिनि त हैदराबाद न कराची खे मर्कज़ कर। वरी जे कराची वञी पुॼंदो आहियां त चवंदा आहिनि कराची छो आयो आहीं, माण्हू माराईंदे विढ़ाईंदे चट कंदे हैदराबाद वापसि वञ। जेकॾहिं अकेलो कमु पियो कंदो आहियां त चवंदा आहिनि इताद में हुअणु खपे, सोलो फ्लाइट थो करे। वरी जे इताद में वेंदो आहियां त चवंदो इताद में छो आहीं, अकेलो हलणु खपे। जे अकेलो घर ठलो वेठो आहियां त चवंदा तोखे सरगर्म थी सिंध में निकिरणु खपे। जे सिंध में निकिरां चवंदा क़ौम परस्तनि सां निकिर। जे क़ौम परस्तनि सां निकिरंदो आहियां त चवंदा क़ौम परस्त भताखोरनि इलेक्टेबल सां निकिर। इलेक्टेबल सां निकिरबो आहे त चवंदा इलेक्टेबल जे खटी ईंदा, इहे सिंध जो को भलो कोन कंदा। तरक़ी पसंदि सां निकिर। तरक़ी पसंदि सां निकिरबो आहे त चवंदा आहिनि इहे ॿिली जो बचो पवंदो, सुञाणे तूं अकेलो निकिर। जेको कमु कबो आहे उनजे मूं ते तनक़ीद हूंदी आहे। छो हाणे आउं तनक़ीद प्रूफ थी वियो आहियां। मुश्किलें मुझ पर पड़ी इतनी कि आसा हो गई। ताज़ो वरी फरमान जारी थियो आहे त असांजी औताका ते न अचणी। का जाइ आहे उते मूंखे चयूं, मूं चयो अचां थो सुबुह जो, चयूं न अचणी ज़ाती औताक आहे। तंहिंजे करे मुंहिंजे लाइ त फर्स्ट क्लास मज़ा लॻा पिया आहिनि, उन्हनि मज़नि में पिया हलूं। तंहिंजे करे जॾहिं को ॿियो तकलीफ़ में आहे तॾहिं बि मूंखे इहो थो थिए त उते आउं पुॼां। मूंखे इहो अहसासु हूंदो आहे जॾहिं आउं मसइले में हूंदो आहे त मुंहिंजो साथ केरु कोन ॾींदो आहे, त पोइ आउं ईअं कयां त ॿियो को माण्हू मसइले में हुजे आउं साथ न ॾियांसि। मूंखे केतिरी ज़रूरत महसूसु थींदी आहे जॾहिं आउं मसइलनि में हूंदो आहे त सभु मुंहिंजा धणी थियनि, त पोइ जॾहिं ॿियनि खे धणी जी तलाश हुजे त आउं घरु वेठो हुजां। तंहिंजे करे मूंखे जॾहिं ग़ुलाम अहमद बुलेदी साहब हिते मज़हर ऐं अज़हर समेत रोशन कंडराणी ऐं रफ़ीक कंडराणी, दिलदार अबड़े जॾहिं मूंखे चयो अॼु खां 2-3 महीना अॻु में त अयाज़ लतीफ़ पलीजा साहब हिन पटीअ जे माण्हुनि खे, ॿुढे पालारी ऐं संजर मीर बहर जे माण्हुनि खे हुकुमरान करप्ट वज़ीर हैदराबाद जी इंतज़ामिया सां मिली कूड़ा आर्डर ॾेखारे वाह साफ़ करे ऐं फसादी साफ़ करण जे बहाने सां 50 सालनि खां वेठल माण्हुनि जा घर ॾाइण लाइ निकिता आहिनि त लॾे वञो तव्हांजा घर ॾाईंदासीं, भॼी वञो हितां निकिरो सिंधियो पंहिंजे शहर मां। तॾहिं मूं ज़रूरी सम्झो त आउं उन घड़ी मुश्किल घड़ी में पंहिंजे भाउरनि सां मैदान में हुजां ऐं इन हरकत जो, इन ज़ुल्म जो मुक़ाबिलो कयां। ऐं पोइ तव्हां ॾिठो त 2 महीना अॻु में तव्हां सभिनी खे हज़ारे माण्हू खणी आऊं साम्हूं बाईपास ते वञी वेही रहियुसि। उतां रेंजर्स वारा आया, पुलिस वारा आया, ज़िले इंतज़ामिया आई। मूं उन्हनि खे चयो
त जेकॾहिं हिन इलाइक़े खे ठाहिण जी कोशिश कई वई त साम्हूं हाईवे ब्लॉक करे अयाज़ लतीफ़ पली जो हिननि माण्हुनि सां गॾु वेही रहंदो ऐं हिन इलाइक़े खे ठाहिण न ॾिनो वेंदो। आज तमेलो मची अयाज़ लतीफ़ मची आज तमेलो मची अयाज़ लतीफ़ मची आज तमेलो मची पोइ तव्हां ॾिठो त जॾहिं मुबारक कॉलोनी जे खारनि खे ठाहिण विया हिननि दोस्तनि ॾिठो त जॾहिं हुननि खे ठाहिण विया त ख्वाजनि जी कॉलोनी में आउं पहुतुसि जॾहिं सना सेंटर में हिकु शख़्स अची सभिनी फ्लैटनि खे घेरे में आणे ॿिनि ॿारनि खे घर में यरगमाल बनाए पिस्तौल जी गन पॉइंट ते ॿारनि खे क़त्ल करण जी धमकी ॾेई फ्लैटनि खे ख़ाली कराए वरितो। तॾहिं को बि ज़ाहिर कोन्हो उन सना सेंटर कासिमाबाद में अयाज़ पली जो पहुतो उन फ्लैट जे माण्हुनि जे घरनि मां वञी उन हथियारबंद खे कढी पुलिस घुराए उनखे बचायो वियो। तव्हां ॾिठो त जॾहिं हिन बाबू मेमण जी अज़ीज़नि खे हिन मेन हाईवे ते बेगुनाह क़त्ल कयो वियो तॾहिं अयाज़ लतीफ़ पली जो पहुतो। जॾहिं कदम अब्बासी जे पुट खे क़त्ल कयो वियो अयाज़ खे तॾहिं उते अयाज़ पली जो पहुतो। जॾहिं साइमा जरवार सां रेप करे उनखे मारियो वियो तॾहिं लाड़काणे उते अयाज़ पली जो पहुतो। जॾहिं थर जे ॿारनि खे कणिक में मिटी विझी ॾिनी वई तॾहिं उते अयाज़ लतीफ़ पली जो पहुतो। जॾहिं न्याणियुनि खे तशद्दुद कयो वियो तॾहिं उते आउं पहुतुसि। जॾहिं कमाद जे आबादकारनि जे अघ खे केरायो वियो तॾहिं उन्हनि जे धरणनि में तव्हां सां सिंध वासियुनि सां आउं ऐं मुंहिंजी पार्टी क़ौमी अवामी तहरीक बीठा हुआ। इहो ई सबब आहे कल्ह मूंखां कंहिं दोस्त पुछो अदीब दोस्त चई रंग ई ॿिया आहिनि सिंध जा। मुंहिंजो छा थियो चई हेॾा जमियतुल उलमा इस्लाम जंहिंजो हिकिड़ो मख़सूस मकतब फ़िक्र आहे असांजे अज़ीम भाउ ख़ालिद महमूद सुमरे जी पार्टी उन तव्हांजी हिमायत जो ऐलान कयो आहे पंहिंजो उमेदवार विथड्रॉ कयूं त वरी उन्हनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ मौक़िफ़ रखंदड़ शिया उलमा काउंसिल ऐं मजलिस वहदत मुस्लिमीन बि तव्हांजी हिमायत जो ऐलान कयो आहे ऐं तव्हां सां गॾु जमहूरियत पसंद बि गॾु बीठा आहिनि त तव्हां सां गॾु नायाब सरकश सिंधी जस्कम जी मर्कज़ी अॻुवाण उहा बि गॾु बीठी आहे जस्कम वारा बि ऑफिसूं गॾु छा सबब आहे इहो मूं पुछो मजलिस वहदत मुस्लिमीन जे दोस्तनि खां। मुंहिंजो तव्हीं पाण आयो कल्ह अलामा डोमकी साहब आयो चोरी मौज़म शाह साहब ऐं साईं जुमन शाह साहब उन्हनि वाड़की वसी में हिमायत जो ऐलान कयो। मुंहिंजो अदा चयो अयाज़ पली जा असांखे यादि आहे त जॾहिं हज़ारा जा लाश किरिया हा तॾहिं उन्हनि लाइ हिन बाईपास ते धरणे में फ़क़ति तूं ऐं असां सां गॾु अहले तशरीह सां गॾु ऐं जॾहिं शिकारपुर ऐं जैकबाबाद में पटन ते इमाम बारगाहुनि जे असांजे मोमिननि जा लाश हुआ तॾहिं बि तूं ऐं JUI जे दोस्तनि चयो त जॾहिं शाहिद ख़ालिद महमूद सूमरे खे क़त्ल कयो वियो तॾहिं जैकबाबाद ऐं सिंध जे रस्तनि ते असांजे एहतजाजनि में तूं बीठो ऐं क़ौमी अवामी तहरीक हुई। आउं सम्झां थो त पाण सिंधी हिकिड़ी तस्बीह जा दाणा आहियूं गॾु आहियूं त तस्बीह आहे जेकॾहिं धागो ऐं सॻो टुटी पियो त पाण दाणा दाणा हूंदासीं तस्बीह कोन हूंदासीं। तंहिंजे करे पाण खे हिक ॿिए जे ॿाहुनि जो बल थियणो आहे हिकिड़े जो सहारो थियणो आहे हिक ॿिए जो भाउ थियणो आहे हिक ॿिए सां कुलो कुले में मिलाए बीहणो आहे हिक ॿिए सां गॾिजी मुसीबतुनि में ज़ुल्मनि जो मुक़ाबिलो करणो आहे। बुढे पालारी जा दोस्तो संजय मीर पैर जा दोस्तो हिन इलाइक़े जा दोस्तो हिन मारवी टाउन ऐं भिटाई नगर जा दोस्तो हिन कासिमाबाद खे तबाह कयो वियो आहे। अरबे रुपयनि जूं हेॾा गैस जे नाले में बिल्डर जे नाले में तव्हां जूं ज़मीनूं फुरे कब्ज़ा करे बिल्डर माफिया खे ॾिनियूं वयूं ऐं जेका गैस कंपनी जी को बिल्डर अची ज़मीन ठाहे त उन खां फी प्लाट 50-50 हज़ार रुपया भत्तो वठी पोइ उन्हनि खे लख लख रुपए में कब्ज़ो कयो ॾिनो वियो। होॾा राजपूताना जे ज़मीनुनि ते कब्ज़ा कया विया होॾा पोयां पेट्रोल पंप परे पासे जो हिन पासे शिफ्ट करे पूरी पर सरकारी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो।
तव्हांखे ख़बर आहे त हिते जे करप्ट वज़ीरनि कीअं सिंध खे लुटियो आहे। तव्हांखे ख़बर आहे त तव्हांखे रोज़ कीअं डेॼारियो हिसायो ऐं धमकायो वेंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे त 4 साल 11 महीना तव्हांखे पाणीअ लाइ सिकाए, तव्हांखे ड्रेनेज लाइ सिकाए, तव्हांखे तड़पाए तव्हांखे लीलड़ाए, तव्हांखां गुज़ारिशूं मिनथूं ऐं अपीलूं कराए, पोइ तव्हांखे इलेक्शन ॾींहुं वेझो ईंदे पोइ तव्हांजे आॾो जीअं के सिंधी माण्हू मिसकीन खे फ़क़ीर खे टुकड़ो उछला ॾिजे, पोइ चइबो आहे त जेके मूंखे वोट ॾींदव त पोइ ड्रेनेज लाइन जो कमु थींदो, मूंखे वोट ॾींदव त पोइ नाली पकी थींदी। ही सरकारी पैसो आहे, हिननि जे बाबे जो पैसो कोन्हे, ही सिंध जो पैसो आहे। तंहिंजे करे हिन इलाइक़े जा दोस्तो ॿुधाए छॾियो करप्ट पीपलनि खे, ॿुधाए छॾियो उन्हनि जे बी टीम मददगार फताखोरनि खे, ॿुधाए छॾियो उन्हनि जे साथियुनि खे जे 10 साल पीपल्स पार्टी जी बी टीम थी, उन्हनि जो एजेंट थी, पंहिंजूं ज़मीनूं आबाद कयूं आहिनि, पंहिंजा फार्म ठाहिया आहिनि, उन्हनि फतेखोरनि खे ॿुधाए छॾियो, उन्हनि पार्टियुनि खे बि जेके तालिबान जो हिमायती आहिनि, ॿुधाए छॾियो उन्हनि सभिनी खे त कासिमाबाद जो मुतफ़िक़ का फ़ैसिलो आहे त कासिमाबाद ऐं हैदराबाद उन सां बीहंदा जेको सिंध सां बीहंदो ऐं सालनि ताईं बीहंदो ऐं सदियुनि ताईं बीहंदो। हर दौर विड़ियो जो हली जो, हर दौर विड़ियो जो हली जो, हर दौर विड़ियो जो हली जो, एकी न झुकियो 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 जो हली जो, नारे पली जो ये पली जो। पाकिस्तान जे वफ़ाक़ी हुकुमराननि खे ॿुधाइण चाहियां थो त नवाज़ शरीफ़ सिंधियुनि सां कोन निभायो, अॼु निभायो जंहिंसां त सिंध मां लखे माण्हुनि जा काफ़िला हितां लंघे होॾां वञनि हा। नवाज़ शरीफ़ सिर्फ़ पंजाब जो वज़ीर आज़म थी वेही रहियो, ज़रदारी सिर्फ़ दुबई ऐं अमेरिका जो हुकुमरान थी वेही रहियो, इमरान खान सिर्फ केपी के पंजाब में मुतहरिक है, सिंध के लिखी पढ़ी वडेरनि जे हवाले कयो वियो आहे, जागीरदारनि जे ज़रदारी जे, भले पाणी न हुजे, अरड़नि ज़िलनि जा माण्हू गुआ मुट वारो पाणी पीअनि, भले तालीम तबाह थी वञे ज़रदारी जे हथां, भले घिटियूं बर्बाद थी वञनि, भले रोज़गार विकामी वञे, भले वसीला विकामी वञनि, भले टेल ऐं पुछड़ी जा आबादगार तबाह थी वञनि, भले असांजे शहरनि में किचिरे जा ढेर हुजनि, वफ़ाक़ में वेठल पार्टियुनि जो को ताल्लुक़ कोन्हे, को वास्तो ई कोन्हे। असांखे हिकिड़ो पुछड़ीअ जो अहिड़ो आबादगार सम्झी छॾियो ॾिनो हुयो जंहिं मां न सॼण खे दुश्मन खे भाउ न सॼण खे आसरो। असीं हुननि खे ॿुधायूं था त असीं 5वीं तारीख़ ते सिंध जा माण्हू सिंध जे समूरनि करप्ट वज़ीरनि खे दसींदा, उन्हनि खे पट ते दसे केराईंदा। नारे पली जो ऐं 5वीं तारीख़ रात जो इहो ऐलान थींदो त सिंध जी ईंदड़ हुकूमत ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जी हूंदी, ईंदड़ हुकूमत तव्हांजी हूंदी, तव्हांजे हिन भाउ जी हूंदी, हुननि जे पार्टियुनि जी हूंदी। ऐं पोइ तव्हीं ॾिसंदो तव्हांजे हिन भाउ जो तव्हां सां वाइदो आहे, तव्हांजो भाउ जेको केॾी महिल पठानकोट लाइ बीठो हूंदो आहे, केॾी महिल बुढे पालारी लाइ हूंदो आहे, केॾी महिल उहो छलगड़ी लाइ हूंदो आहे, केॾी महिल मसू भुरगड़ी लाइ हूंदो आहे, उन भाउ जो तव्हां सां वाइदो आहे त हिन इलाइक़े जे माण्हुनि खे जेको कच्ची आबादी कयो वेठा आहियो, हिन मिल्कियतुनि जा तव्हांखे मालिकाना हक़ मिलंदा, तव्हांखे सतो फार्म मिलंदो, तव्हांखे खाता मिलंदा, तव्हांखे रजिस्ट्रियूं मिलंदियूं, बिना के रिश्वत जे, बिना के भते जे, बिना के कमीशन जे। ये घर जिनके ये घर जेकॾहिं शहर में हुजे वाधू वादे त हुनजी क़ीमत प्लाट जी 200 वाल जी 2.5 करोड़ रुगो परियां टिपो। ऐं हिन पासे छाकाणि त कागज़ कोन्हनि, तंहिंजे करे उहो प्लाट 15-20 लख, जेकॾहिं रोड जो आहे त 25-30 लख, अंदरि आहे त 5 लखे 6 लखे में 120 वाल जो प्लाट। अयाज़ लतीफ़ पली जो तव्हांखे हिननि इलाइक़नि जे प्रॉपर्टी जो मालिकाना हक़ वठी ॾींदो, तव्हांजूं प्रॉपर्टी ज़रूर थींदियूं। पली जो
तव्हां सां वाइदो थो कयां त जॾहिं अयाज़ लतीफ़ फली जो असेंबली में हूंदो, कल्ह मूं वटि आयो हू मुंहिंजो इंटरव्यू करणु, खोसो जेको मज़ा आहे, छा नालो आहे, असगर खोसो, मूंखे चयईं जीअं उर्दू ॻाल्हाईंदो आहे सिंधी स्टाइल में, मूंखे सारे ॾींहं के थके टुटे वो आके असेंबली मेंबर बेचारे असेंबली में नींद करते हैं, आप उधर भी जाके उनको जागाओगे तो पूरा नींद कहाँ पे करेंगे। त मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे त अयाज़ लतीफ़ फली जो असेंबली में हूंदो त असेंबली वॼंदी, असेंबली वॼंदी, असेंबली गजंदी ऐं असेंबली सिंध दुश्मननि सां विढ़ंदी, मुक़ाबिलो कंदी, इंसानी हक़नि लाइ, पंहिंजे पाणीअ लाइ, पंहिंजे वसीलनि लाइ, करप्शन खां पाक सिंध लाइ, आबादकारनि जे फसलनि जे अघनि लाइ, सिंध में मेरिट ते नौकरियुनि लाइ, सिंध में गवर्नेंस लाइ, सिंध में साफ़ सुथरनि गिटियुनि लाइ, सिंध में साफ़ सुथरनि पाड़नि में घरनि लाइ, सिंध में बहितरीन स्कूलनि लाइ, सिंध में बहितरीन अस्पतालुनि लाइ, सिंध में वैक्सीनेशन लाइ, सिंध में न्याणियुनि जी इज़त ऐं वक़ार लाइ, सिंध में ॾोहनि खां पाक ॻोठनि में रस्तनि में शाहराहनि लाइ। इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे ऐं आख़िर में तव्हां खां बि वाइदो थो वठां, कोटे पालारी जा दोस्तो, संजय मीरबार जा दोस्तो, हिन पटीअ जा ऐं फसादी वाह जा दोस्तो, त 25 जुलाई ते ही फूअनि जी मारियल सिंध, 200-500 जे वॾेरे जे ॾिनल फूए ते कंध हेठि कंदड़ सिंध, दुआ लाइ 5 साल पुराणे मरी वियल माण्हूअ जे फातिह जे नाले में वज़ीर जे कूड़नि हथनि, दुआ लाइ खयल कूड़नि ड्रामे वारनि हथनि जे नाले में ब्लैकमेलिंग में आयल सिंध, 25 जुलाई ते हिननि खे ॿुधाए छॾियो त 25 जुलाई ते उहा सिंध हाणे हिननि करप्ट पीपल्स पार्टी जे वज़ीरनि खे माफ़ कंदी या हिसाब कंदी? हिसाब कंदी त पोइ ईंदड़ 5 साल तव्हांजे पारां तव्हांजो भाउ अयाज़ लतीफ़ असेंबली में हिक ॾींहं ते सिंध जे ज़ुल्मनि जा खाता खोले हिननि गदारनि, हिननि सिंध लुटींदड़नि खां सिंध जे पाई ज़ख़्म तकलीफ़ जो हिसाब कंदो।